इल्म खां सवाइ असांजी धरती तां ऊंदह जो वॾो पाछो न लहंदो। असां क़बाइली ऐं ज़ात पात जे जहिड़नि में उलझियल ई रहंदासीं। असां वटि औरत कारी हूंदी ऐं नौजवान मंशियात जो आदी। असांजे घरनि में तकरार हूंदो ऐं घिटियुनि में गारियूं हूंदियूं। असांजे हथ खे पिनण जी आदी हूंदी ऐं ठगी हिकु रवाज। अहिड़े माहौल में जीअण जो को मज़ो न हूंदो। तंहिं करे हिन ॾींहं खे न रुॻो ख़ुशियूं करे मल्हाइणो आहे। हिन ॾींहं ते पंहिंजी धरती ऐं माण्हुनि जे सिक सलामती ऐं ख़ुशहाली लाइ बि सोचणो ऐं के फ़ैसिला करणा आहिनि। पर इहो लाज़मी तौरु फ़ैसिलो करणो आहे त असांखे पंहिंजे ॿारड़नि खे सनफ़ी फ़र्क़ खां सवाइ तालीम हर हाल में ॾियारणी आहे। ऐं ख़ासि तौरु सिंध जे तालीम खाते खे घुर्जे त हू सिंध में तालीम जी हालत ते हिकु तफ़सीली तहक़ीक़ाती रिपोर्ट तयारु कराए। उन जी रोशनीअ में न सिर्फ़ मौजूदा तालीमी इदारनि जी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ कोशिशूं वठी, पर जिन जिन इलाइक़नि में तालीम नाहे पहुती, उतां जे ॿारड़नि खे बि तालीम जो मौक़ो ज़रूरु ॾिनो वञे। मोस्ट वेलकम सर, जेकी बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची रहिया आहियो, असीं अव्हांखे भली कार चऊं था। असांजो पहिरीं प्यारो दोस्त इमामदीन अब्बासी एंड ज़ाहिद साहब, सिस्टर फौजिया, सना मेमण, राहिब हलीम साहब एंड मोहम्मद कासिम फ्राम नसीराबाद नाके खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अली अब्बास साहब भी असांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। सर बशीर अहमद चन्ना साहब असांखे हिर्रा हॉस्पिटल फ्राम सखर खां ज्वाइन करे रहनि प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। मोस्ट वेलकम सर। ज़ाहिद हुसैन गोपांग साहब, मोस्ट वेलकम। अॼु एकता जो ॾींहुं आहे। सिंध जी सूंहं ॾिसण वटि आहे। हीउ सिंध जो अकेलो ॾींहुं आहे जंहिं ते हर जाइ जशन हूंदो आहे। दिल जे वादीअ में लही वेंदी आहे इन सिंधड़ीअ जी सूंहं। जॾहिं सिंगार बि आहे त अणविसरंदड़ यादि बणिजी वेंदी आहे। वॾो असर त ॿारड़ा वठंदा आहिनि, जंहिंजे कचड़नि ज़हन ते अजरख जा कहिड़ा रंग दाइमी चिटी वेंदा आहिनि। वालदेन ऐं भाइर पंहिंजी जाइ ते, पर माइरुनि ऐं भेनरुनि लाइ बि हीउ ॾींहुं वॾो इत्साह आणींदो आहे। सियारे जे मुंद में जॾहिं सारनि जा सोना संग पची पूरा थींदा आहिनि, फसल में लाभ पवंदो आहे। मोस्ट वेलकम सर, जेके तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे भली कार चऊं पिया। सियारे जे मुंद में जॾहिं सारनि जा सोना संग पची पूरा थींदा आहिनि, फसल में लाभ पवंदो आहे। गाह ॻाइबो आहे, अन्न खणबो आहे। तॾहिं विहाऊं बि मेलनि जा
ॾींहं ईंदा आहिनि। ही एकता मेलो बि हाणे अहिड़ो ई सकाफ़ती ॾींहुं बणिजी वियो आहे, जंहिं ते क़ौमी ऐं लोक गीत, सहरा हुजे, मैदान हुजे, जबल हुजनि, कच्चो पक्को शहर ॻोठ हुजे, रोड रस्ता या दरगाहूं हुजनि, हर जाइ ते पंहिंजी गूंज पैदा कंदा आहिनि। मोस्ट वेलकम सर, जेकी बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे भली ख्याल चऊं पिया। सुल्तान अमन गोपांग साहब, बशीर अहमद चना साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि, अब्दुल अज़ीज़ साहब, फ़कीर नबी बख्श चांडियो साहब असांखे गुलाब जा गुल मोकिलनि पिया। इम्तियाज़ गोपांग साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब जी। दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ई ॿुधी रहिया आहियो, असीं तव्हांखे भली ख्याल चऊं पिया। अच्छा, कादिर साहब असांजे कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि। इम्तियाज़ अली गोपांग साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीन, वरी महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। सुल्तान अहमद गोपांग साहब बि असांखे कमेंट करे रहिया आहिनि, कुझु लिखी रहिया आहिनि, माशाअल्लाह, महिरबानी। तालीम इहा ताक़त आहे, इहो रस्तो आहे, इहो ज़रियो आहे, जंहिं ज़रिए पंहिंजे देश खे सुहिणो बणाए सघिजे थो, उनखे तरक़ी वठाए सघिजे थी, उनजे हर इनफरादी तोड़े इज्तिमाही दर्द जो इलाज करे सघिजे थो, ऐं ज़िंदगी खे बिना ॾुखनि जे सुखनि सां सलहाड़े गुज़ारे सघिजे थो। अॼु दुनिया साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में जेका तरक़ी कई आहे, उन जे नतीजे में रोज़गार जा जेके नवां ज़रिया पैदा थिया आहिनि, जेके बुनियादी सहूलियतूं मिलियूं आहिनि, उन्हनि तरक़ी कयल मुल्कनि पंहिंजनि माण्हुनि खे ग़मे रोज़गार खां आजो करे उन तरफ़ सोचण लाइ वक़्तु ऐं मौक़ो ॾिनो आहे, जंहिंसां समूरी इंसानियत जी भलाई आहे। हाणे जॾहिं असां बुख में पा हूंदासीं त कहिड़ो असांजो ज़हन सुठो सोचींदो। जॾहिं असांजा बचड़ा बुख ते हूंदा, तॾहिं असां कहिड़ी तरह दुनिया जी तरक़ी वारनि कोशिशुनि में शामिल थींदासीं। अहम ॻाल्हि त इल्मु असांखे रुॻो मुआइशी, समाजी, सकाफ़ती, साइंसी ऐं टेक्नोलॉजिकल तरक़ीअ ॾांहुं नथो वठी वञे, पर इहो त असांजे किरदार खे संवारे थो, असां लाइ इख़लाक़ी क़दरुनि खे अहम बणाए थो, असां में तहज़ीब सहब रवादारी ऐं बुर्दबारी पैदा करे थो, असां में इज्तिमाई शऊर अचे थो, ऐं असांखे ॿियनि जो दर्द बि पंहिंजो दर्द महसूस थिए थो। तंहिं करे ही नारो त इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्मु पिरायो सिंध संवारियो। अच्छा, काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। इम्तियाज़ साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। इम्तियाज़ गोपांग साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। अच्छा, मोहम्मद हुसैन मंगसी साहब फिराम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि, कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। मीर गुलाम मुस्तफ़ा जलबाणी साहब लिखनि था त ॻोठ रईस पहलवान खान, जलबाणी ज़िला नसीराबाद, बलूचिस्तान। सिंधी कल्चर डे मुबारक टू आल सिंधी ब्रादर। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सर, वॾियूं महिरबानियूं। शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। फरहत जान जुणेजो साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब असांजे पहिरीं प्यारो दोस्त फिराम शदात कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। एंड शबीर हुसैन मंगसी साहब असांजे पहिरीं प्यारो दोस्त, महबूब माण्हू। फरहत जान जुणेजो साहब सलाम लिखनि था, वालेकुम सलाम रहमतुल्लाह, महिरबानी। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब फिराम शदात कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि।
बशीर अहमद चन्ना साहब फिराम हिर्रा हॉस्पिटल फिराम सखर खां असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, तव्हां वधीक लिखियो आहे त 5 डिसंबर एकता ॾिहाड़ो जूं मुबारकूं। ख़ैर मुबारकूं सर, अव्हांखे मुबारकूं दिलि जी गहराइनि सां। वॾी महिरबानियूं। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो पहिरीं प्यारो दोस्त वाहिद कालाणी एंड करम मंगसी साहब खे बि सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो। सिंध खे संवारण लाइ असांखे इल्म जी लाट मां लाट ॿारणी पवंदी। मामा शबीर जान मंगसी साहब, सिंध खे संवारण लाइ असांखे इल्म जी लाट मां लाट ॿारणी पवंदी। इंसानी इर्तिका जी डिघे सफ़र में हिन दुनिया जे सभिनी राज़नि जी आगाही जो ज़रियो इल्म ऐं शऊर खे ई सम्झियो वियो आहे, जंहिं ज़रिए इंसान पंहिंजे रस्ते में ईंदड़ मड़नी मुश्किलातुनि, चैलेंजिस ऐं विख विख ते ईंदड़ नई आज़माइशुनि खे न सिर्फ़ सम्झियो आहे, पर उन्हनि ते फ़तह पाइण ऐं उन्हनि जो अकेले सिर तोड़े इज्तिमाही तौर ते हल ॻोल्हण लाइ कोशान पिणु रहियो आहे। इहो इंसानी इल्म ऐं शऊर ई आहे जेके मसाला माज़ीअ में सदियुनि में हल थींदा हुआ। अच्छा, असांजो दोस्त पहिरीं प्यारो महबूब माण्हू मामा शबीर मंगसी साहब कमेंट में गुलाब जा गुल मोकिलीनि था। वॾी महिरबानी मामा जानी, अव्हांखे मुबारक हुजनि। माशाअल्लाह, अव्हां पंहिंजे पुट जो बहितरीनु प्रोग्राम कयव। शादीअ जूं मुबारकूं। वॾी महिरबानियूं। माशाअल्लाह, तमामु बहितरीनु प्रोग्राम हुयो अव्हांजो। इम्तियाज़ अली गोपांग साहब कमेंट में लिखनि था त असांजो दोस्त वसीम चिंचिणी असांजे दुकान ते अव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसनि पिया। वॾी महिरबानी सर। वसीम साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। इम्तियाज़ भाउ, जेके बि दोस्त अव्हां सां गॾु असांखे ॿुधी रहिनि, वॾी महिरबानियूं। हीउ अव्हांजो ई त प्रोग्राम आहे कंबर FM। अच्छा, महिरबानी सर। इहो इल्मु ई आहे जंहिं सॼी दुनिया जे इंसान ज़ात खे पाण में ॻंढे छॾियो आहे। सुल्तान अहमद गोपांग साहब, अब्दुल ख़ालिक सिंधी एंड बशीर अहमद चन्ना साहब, असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो इल्मु ई आहे जंहिं सॼी दुनिया में इंसान ज़ात खे पाण में ॻंढे छॾियो आहे। हिन वक़्तु इहो इल्मु ऐं शऊर दुनिया जो ॼण त मददगार साबित थी रहियो आहे, जेको ख़ुशियुनि ऐं इंसानी आराम खां वठी जान जोखे में विझंदड़ कमनि ऐं इंसानी जानियूं वठंदड़ वबाई बीमारियुनि खे पिणु गॾियल तौर ते मुंहुं ॾेई रहियो आहे। असांजी हीअ सिंध धरती पिणु आलमी तौर उन ॻंढियल दुनिया जो हिकु हिसो आहे, जिते पिणु इल्म ऐं आगाहीअ जे नवनि तौर तरीक़नि खे पंहिंजो करे तरक़ीअ जूं नयूं मंज़िलूं माणियूं पवंदियूं। अहिड़ी सूरत हाल में हिन डिजिटलाइज़ थी वियल दौर में सिंध खे सही माना में संवारण लाइ हर माण्हूअ जी जेको जदीद तक़ाज़ाऊं पूरियूं कंदड़ इल्म ऐं आगाही हासिल करे चुको आहे। अच्छा, काफ़ी दोस्त कमेंट करे रहे हैं। अब्दुल हफीज़ सोलंगी साहब, हाजी शबीर हुसैन मंगसी साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू कमेंट में लिखनि था त सिंधी एकता जूं मुबारकूं मामा जानी, अव्हांखे मुबारकूं। वॾी महिरबानियूं। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अब्दुल हफीज़ सोलंगी साहब फ्राम दादू मां उस्ताद माण्हू, हू कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह बहितरीनु डियर, ऐं कमेंट सां गॾोगॾु दिलियूं बि मोकिले रहिया आहिनि। इम्तियाज़ अली गोपांग साहब लिखनि था त महिरबानी अता ग़ुलाम रसूल, लख लाइक। वॾी महिरबानियूं।
सुल्तान अहमद गोपांग साहब कमेंट में लिखन था त जियो प्यारा भा गुलाम रसूल साहिब केड़ा हाल है तव्हांजा। सर अल्लाह पाक तव्हां के शाद आबाद रखंदो सर। तव्हां इंसान जी टी अखे। अच्छा मेहरबानी सर। गुलाम सिद्दीक एंड मोहम्मद जावेद भट्टी एंड बशीर अहमद जना साहब। सुल्तान अहमद गोपांग साहब बेहतरीन लफ्ज़ लिखी रहन। सर तालीम इंसान जी टी अखे आहे। सर तालीम इंसान के घणो कुछ सेखारे वेंदी आहे। सर तालीम इंसान के घणो कुछ सेखारे वेंदी आहे। सर पर को इंसान तालीम पिराईंदो आहे। तमाम बेहतरीन तमाम लफ्ज़ लिखे आहिनि सुल्तान अहमद साहब। सर पोइ को इंसान तालीम पिराईंदो आहे पर को इंसान गुरबत जे करे तालीम न पिराए सघंदा आहिनि सर। वॾी महिरबानी सर। तमाम बेहतरीन तमाम लफ्ज़ लिखे आहिनि। गुलाम सिद्दीक मंगसी साहब फिर हम दुबई अरब इमारात मां कमेंट में लिखन था त माशाल्लाह मेहरबानी। मोहम्मद जावेद भट्टी फिर हम बहरिया टाउन मां कमेंट में लिखन था अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह मेहरबानी। सुल्तान अहमद गोपांग साहब वंस अगेन कमेंट में लिखन था त असांजो गरीब दोस्त रम्ज़ अली तव्हां के सलाम पेश थो करे। वालेकुम सलाम रहमतुल्लाह मेहरबानी सर। रम्ज़ अली साहब मेहरबानी। ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी रहन जेकॾहिं वो पंहिंजो नालो कमेंट करे मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं। वाहिद कालाणी साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। वाहिद कालाणी साहब तमाम बेहतरीन चैंपियन प्लेयर असांजे दोस्त हुसैन ईसबाणी साहब कमेंट में लिखन था ज़बरदस्त वाह वाह मेहरबानी। इल्म रोशनी इल्म शऊर इल्म रस्तो ऐं इल्म मंज़िल पर उन मंज़िल जी हासिलात लाइ छा ज़रूरी मेहनत ऐं जस्तजू जंहिंखे जारी रखण लाइ 21वीं सदी वारो सिंध खे सुजाॻ करण लाइ साल ब साल सकाफ़त ऐं एकता वारे ॾियारे जे तसलसल में ई नारो जारी आहे त इल्मु पिरायो सिंध सवारियो। जी दोस्तों जस्ट 1 मिनट। Once again most welcome sir। असांजो पहिरीं प्यारो दोस्त बशीर चना साहब कमेंट में लिखन था त माशाल्लाह अदा साईं असांखे हिक थी तालीम जी बहितरी लाइ आवाज़ उथारणो पवंदो। तालीम खां सवाइ असां तरक़ी नथा करे सघूं। तालीम खां सवाइ असां तरक़ी नथा करे सघूं। तमामु बहितरीन तव्हां लफ़्ज़ लिखिया आहिनि सर मेहरबानी। इम्तियाज़ अली गोपांग साहब वंस अगेन कमेंट में लिखन था त अल्ताफ़ कठियाण ऐं बशीर अली
चिंचिड़ी बि असां सां गॾु अव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। वॾी महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। नादर मंगसी फिराम झल मंगसी खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। वो कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम भाई, कल्चर डे मुबारक। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, तव्हां कमेंट सां गॾोगॾु कुझु गुलाब जा गुल बि मोकिले रहिया आहियो। अच्छा, असांजे दोस्त मोहम्मद जावेद भट्टी साहब फिराम बहरिया टाउन खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। ॾिठो वञे त सिंध अज़ल खां आलिमनि, अकाबरनि ऐं मुअल्लिमनि जे धरती पई रही आहे, जिन जो करमान त पिंगे खां क़बर ताईं पढ़ो। अज़ल जे उन आवाज़ खे बि बेशक सदियुनि जो पस मंज़र ऐं आसमान जेॾो फैलाव, पर हेॾां रवां दवां सिंधु नदीअ जे पाणिनि मां बि त अहिड़ो त आवाज़ उभरियो त इल्मु पिरायो ऐं पढ़ो। ऐं काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं सभिनि खे भलीकार चऊं पिया। सिस्टर सना एंड राबेल गुल, सरदार अब्दुल हमीद, एजाज साहब, फहद अजीज लगारी एंड असांजो दोस्त सुल्तान अहमद गोपांग साहब। अॼु माशाअल्लाह अव्हांजो दीदार थियो। भुटे चौस ते माशाअल्लाह, वॾी महिरबानी सुल्तान अहमद साहब, तव्हां असांखे प्यार मंझां सलाम कयव। इम्तियाज़ साहब वंस अगेन कमेंट में लिखनि था त बेहतरीन प्रोग्राम भा, महिरबानियूं, बेहतरीन प्रोग्राम भा, महिरबानियूं। वॾी महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। नफ़रतुनि खे बाहि ॾेई अॼु साड़िजे, नफ़रतुनि खे बाहि ॾेई अॼु साड़िजे, एकता सां उमिरि पंहिंजी वारजे। ज़िंदगी आ मुख़्तसिर इंसान जी, ज़िंदगी आ मुख़्तसिर इंसान जी, का मोहब्बत जी बत्ती बि ॿारिजे। ज़हर हुजे जेकर हयाती पोइ बि हौसलो पंहिंजो न असुली हारजे। छो कयूं आकड़ भला एॾी वॾी, आजिज़ी सां वक़्तु पंहिंजो घारिजे। जे करीं हर साल थो तूं एकता, पर हक़ीक़ी एकता जीआरिजे। थी निमाणा एकता में हिकु वञो, थी निमाणा एकता में हिकु वञो, एकता ते दुश्मनी बि विसारिजे। असांजो पीरी प्यारो दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि, फयाज़ हुसैन जुड़ेजो साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि। वंस अगेन मोस्ट वेलकम। नादर मंगसी साहब फ्राम झल मंगसी खां। सर सुल्तान अहमद गोपांग साहब ही शेर अव्हांजे नाम क्यों था। एंड वाहिद कालानी साहब, हैप्पी बर्थडे डियर सर। अव्हांखे जनमॾींहं जूं वॾियूं वॾियूं मुबारकूं हुजनि। सोना माण्हू, शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। हीअ असांखे अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं असांजो दोस्त पीरी प्यारो। Once again most welcome। अच्छा, नादर मंगसी कमेंट में लिखन था तो अदा मोहज़रत, आपके लाइव प्रोग्राम नहीं सुन सकते थे क्योंकि कुछ ज़ातियाती मसरूफियात था, लेकिन यकीन करें अदा, आपका प्रोग्राम बाद में भी बड़े शौक़ में सुनता हूँ।
वरी महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। वाहिद कालानी साहब ही शेर अव्हां जे नाम क्यों पिया सर। अजरक टोपी शान असांजो, सिंध धरती मान असांजो। अजरक टोपी शान असांजो, सिंध धरती मान असांजो। काछो किंजर ऐं मंछर कारूंझर, काछो किंजर ऐं मंछर कारूंझर आ जान असांजो। एहसान फरामोश याद कर तूं धरती ऐं एहसान असांजो। ही धरती दोदन सोढन जी आ, कोडर कुहाड़ी निशान असांजो। सरवाण तोखे नज़र में रखंदो, हटंदो कॾहिं न ध्यान असांजो। अमीर मांगसी साहब फिराम दुबई अरब इमारात मां। महिरबानी अमीर मांगसी साहब, मासात जानी महिरबानी। मुरीद मांगसी बलोच कमेंट में लिखन था तो अस्सलाम वालेकुम अता, कैसे हो? वालेकुम सलाम रहमतुल्लाह, महिरबानी सर। मुरीद मांगसी बलोच साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। तव्हां असांखे लाहौर मां ज्वाइन करे रहिया आहियो, वॾी महिरबानी। वाहिद कालानी साहब, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। सर अॼु असांजो मौज़ू ऐं टॉपिक तमामु बहितरीनु हुयो। असीं अॼु इल्म जे बारे में ॿुधाए रहिया हुयासीं। काफ़ी दोस्त असांखे जॉइन करे रहिया हुया। जी दोस्तो, हाणे ॾियो असांखे इजाज़त। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ख़ुशियूं ऐं ॿियनि जूं ज़िंदगियूं बि जुड़ियल आहिनि। वाहिद कालानी साहब, महिरबानी सर। वाहिद साहब असांजो दोस्त, महबूब माण्हू, सुहिणो माण्हू, असांजो दिलि में रहंदड़ शख़्सियत। हू लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। वाहिद कालानी साहब, महिरबानी। तव्हां वधीक लिखियो आहे त ग़ुलाम रसूल मांगसी साहब, कुर्ब साईं सदा ख़ुशि, ख़ुशि हुजो शाल, प्यारा भाउ। उहे अव्हां जूं मोहबतूं आहिनि जो अव्हां। अच्छा, महिरबानी सर। इट्स माई ड्यूटी टू गिव everyone respect, dear, and I have too much respect in my heart for you without any greed. सर असांजे दिल में प्यार मोहब्बत है अव्हां लाइ, बिना कंहिं लालच जे। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि, महिरबानी। नादर मांगसी अलाह निगहबान लिखनि था। फयाज़ हुसैन जुड़े साहब फिराम सऊदी अरबिया मां लिखनि था त अस्सलाम वालेकुम भाईजान, आपका प्रोग्राम बहुत दिन से हमने नहीं देखा। अच्छा, मेहरबानी सर। वाहिद कालानी, सलाम भा। वालेकुम सलाम, मेहरबानी सर, वंस अगेन। फयाज हुसैन जुड़े साहब कमेंट में लिखन था, भाईजान हम तो अभी आपके प्रोग्राम में शामिल थे, आए हैं, बहुत दिन से नहीं देखा आपका प्रोग्राम। सर असांजो प्रोग्राम पंहिंजे अख्ताम पज़ीर ते पहुची चुको है। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हैं। एंड सिस्टर सना, राबिल गुल ऐं ॿिया काफ़ी असांखे परदेस खां भी ॿुधी रहिया आहिनि। फयाज हुसैन जुड़े जो साहब वंस अगेन कमेंट में लिखन था तो भाई हम सऊदी अरब से तुम्हारा प्रोग्राम का इंतज़ार करते हैं। अल्लाह पाक आपको सेहत और तंदुरुस्ती दे, आमीन। वरी मेहरबानी सर। राजा भट्टी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हैं। वाहिद कालानी साहब, अल्लाह हाफिज़, वरी मेहरबानी। जी दोस्तों, अल्लाह हाफिज़, पंहिंजो ख्याल रखो, वरी मेहरबानी।
अच्छा वाहिद कालाड़ी साहब कमेंट में लिखनि था त भाउ अव्हां जनम ॾींहं जे हवाले शेर मुंहिंजो नाव करे एहसान कयो आहे। महिरबानी सर वाहिद कालाणी साहब शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह हाफ़िज़।